अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। जेकॾहिं ॿ प्लस जा जेके अंगाइनि उनखे प्लस इंटू प्लस जॾहिं कबो आहे त उहो जवाबु प्लस में ईंदो आहे। ठीकु आहे न। मिसाल हिकु रक़म माइनस या ॿी माइनस या उहे जेके असां पाण मल्टीप्लाई कंदासीं माइनस इंटू माइनस इज़ इक्वल प्लस थींदो, मतिलबु उनजो जवाबु प्लस में ईंदो। उन खां पोइ आहे जेकॾहिं प्लस इंटू माइनस, जेकॾहिं प्लस वारी रक़म आहे माइनस वारी प्लस इंटू माइनस जॾहिं कंदासीं त उहा माइनस में अची वेंदी आहे। ऐं जेकॾहिं माइनस इंटू प्लस हुजे माइनस खे प्लस सां तॾहिं बि उनजी बि रक़म माइनस में ई जवाबु ईंदो आहे। मिसाल हीअ आहे माइनस ई प्लस जा ॿाहिरि ही साॻी फॉर्मूला आहे -2 इंटू प्लस 7 बाद वजान ॿ कट वजान हिनखे मल्टीप्लाई कंदासीं हे जवाबु छा ईंदो, जेको माइनस ऐं माइनस में ईंदो माइनस 7 14। ठीकु आहे। उन खां पोइ डिवीजन जाम डिवीजन में प्लस इंटू प्लस प्लस खे जॾहिं प्लस सां डिवाइड कंदासीं त जवाबु हिनजो जेको आहे प्लस में ईंदो। ऐं जेकॾहिं असांखे माइनस खे माइनस इंटू माइनस कंदासीं माइनस माइनस त जवाबु प्लस में ई ईंदो। माइनस डिवाइड कंदासीं प्लस सां त आंसर जेको आहे माइनस में ईंदो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं मिसाल साॻी हीअ रक़म आहे, जेकॾहिं असां हिनखे असां 12 हीअ जेकी घटि हीअ रक़म आहे जेका माइनस आहे हीअ माइनस आहे ही माइनस इंटू माइनस प्लस 12 खे 2 सां जवाबु 12 ही प्लस जा 12 अची विया। ही प्लस आहे ही प्लस आहे ही प्लस खे प्लस सां जॾहिं कंदा निशानी विझी हलंदो जॾहिं कंदा जवाबु जेको आहे प्लस में ईंदो आहे। ठीकु आहे। उमेद आहे बिल्कुलु तव्हां सम्झी विया हूंदो। वधीक जेकॾहिं मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। जेकॾहिं को सुवाल हुजे कमेंट में पुछी सघो था।